जी सिंध सलामत साथ सलामत। अज मुझे मेज़बानी में सिंधियत भी संगत सिंध के ॿिन्ही धुरियुनि जे उहिदेदारनि ते मुश्तमिल मुज़ाकराती टीमुनि जी गॾिजाणी थी, जंहिंमें ताज साहब, मुश्ताक फुल साहब, शबीर सियाल, आज़म भट्टी, मज़हर ख़ासकेली, आज़ाद अनवर कांधड़ो, खताई थेबो, हुसैन सारंग, रमज़ान मेमण, जॾहिं त मुबसर तौर अहमद सोलंकी, ज़ाहिद राजपर ऐं नूर चकड़ी साहब शिरकत कई। खबर शामिल करना से हैदराबाद में सिंधी अदबी संगत सिंध जो गदियल पधरनामो मोहम्मद खान अबड़े की मेज़बानी में सिंधी अदबी संगत सिंध के ॿिन्ही धुरियुनि जे उहिदेदारनि ते मुश्तमिल मुज़ाकराती टीमुनि जी गॾिजाणी थी, जंहिंमें ताज डॉक्टर मुश्ताक फुल, शबीर सियाल, आज़ाद अनवर कांधड़ो, आज़म भट्टी, खताई थेबो, मज़हर ख़ासकेली, हुसैन सारंग ऐं रमज़ान मेमण शरीक थिया, जॾहिं त मुबसर तौर अहमद सोलंकी, ज़ाहिद राजपर ऐं नूर चाकराणी शिरकत कई। इतफ़ाक़ राय थियो त सिंधी अदबी संगत हिकु आहे ऐं हिकु रहंदी। अॼु खां पोइ ॿिन्ही धुरियुनि जा उहिदेदार ऐं शाखनि जा मेंबर को बि इख़्तिलाफ़ बयान जारी न कंदा। तमामु सवलो थी वियो अॼोके इजलास खां पोइ तक़रीबन सम्झो त अदबी संगत हिकु थियण जे तरफ़ वधी चुकी आहे। हेठि सतह ते हिननि जा जेके ब्रांचुनि जा मामला आहिनि, शाखुनि जा, उहे हल करण लाइ कमेटी ठही आहे मुंहिंजे सरबराही में। उहे जीअं मामला ठही वेंदा ऐं ठहंदा त पोइ हिननि ॿिन्ही धुरियुनि जे दोस्तनि जो सिंध काउंसिल में गॾियल इजलास थींदो ऐं उते जेको थोरी फ़ैसिलो कंदा त कहिड़ी पार्टी हले या नई इलेक्शन थिए या उन जो तरीक़ेकार कहिड़ो कजे, छो त सभु अख़्तियार सिंध काउंसिल खे आहिनि ऐं कंहिं मर्कज़ी कमेटी अमल बारी कंदा आहिनि। तंहिं करे ही जल्दी हिकु तरफ़ थियण लाइ वञी रहिया आहिनि। इजलास में उहो फ़ैसिलो थियो त संगत खे हिकु करण लाइ ज़रूरी आहे त जारियुनि शाखनि खे गॾियल मशावरत सां हिकु कयो वेंदो। असांजे दोस्त मोहम्मद खान अबड़े पंहिंजी मेज़बानीअ में सिंधी अदबी संगत जूं जेके ॿई धुरियूं आहिनि उन्हनि जे मर्कज़ी मशावरती कमेटियूं जेके संदन इजलासनि में जोड़ियूं वयूं उन्हनि खे घुरायो, जंहिंमें सिंधी अदबी संगत जे पारां मुंहिंजी धुर जेका आहे त ताज जो सेक्रेटरी जनरल ऐं मतिलबु आज़ाद अनवर कांधड़ो, खताई थेबो, हुसैन सारंग ऐं रमज़ान मेमण शरीक थिया ऐं हुन धुर पारां मुश्ताक फुल, असांजो शबीर सियाल ऐं ऐज़म भट्टी ऐं मज़हर ख़ासकेली शरीक थिया, जॾहिं त मुबसर तौर अमन सोलंकी, नूर चाकराणी ऐं ज़ाहिद राजपर शरीक थिया। इन इजलास में असां इहो तय कयो त सिंधी अदबी संगत हिकु आहे ऐं हिकु रहंदी ऐं उन सिलसिले में असां हिकिड़ी यानी हिकिड़ो कोड ऑफ एथिक्स ठाहियो। अॼु खां पोइ ॿिन्ही धुरियुनि जो को बि मर्कज़ी उहिदेदार या शाखुनि जो मेंबर को बि इख़्तिलाफ़ी बयान जारी न कंदो ऐं मुख़्तलिफ़ शाखुनि जा मसइला आहिनि, किथे जाड़ियूं शाखूं आहिनि ऐं किथे ॿियनि शाखुनि में कुझु इख़्तिलाफ़ आहिनि। उन जे सिलसिले में हिकु 5 रुकनी कमेटी ठाही जंहिंजो चेयरमैन हूंदो मोहम्मद खान अबड़ो ऐं उन जा असांजे धुर पारां आज़ाद अनवर जॉइंट सेक्रेटरी ऐं रमज़ान मेमण प्रेस तर्जुमान हूंदा ऐं हुन पारां शबीर सियाल जेको जॉइंट सेक्रेटरी आहे ऐं ज़ाहिद राजपर जेको हुननि जो मेंबर आहे। इहा 5 रुकनी कमेटी हूंदी ऐं जिते पंहिंजे मसरूफ़ियत सबबि मोहम्मद खान जेकॾहिं नथो पुॼी सघे त हू को ॿियो दोस्त उते मुक़ररु कंदो ऐं जिते इख़्तिलाफ़ वधण जो सूरत हाल हूंदी उते ताज जो ऐं मुश्ताक फुल गॾिजी मसइले खे हल कंदा ऐं इहो परलो थियण खां पोइ वरी असांजी गॾिजाणी थींदी, जंहिंखां पोइ असां हीअ जेका पेशरफ़्त थींदी उहा गॾियल सिंध काउंसिल जो इजलास वठाईंदासीं, जंहिंमें वधीक लाइ अमल तय कयो वेंदो ऐं असां इंशाअल्लाह इहो जेको ख़्वाबु आहे त सिंधी अदबी संगत हिकु ऐं सिंध हिकु ऐं सिंधी अदबी संगत हिकु उनखे ज़रूरु साबियान ॾींदासीं। ऐं मुख़्तलिफ़ लाहक वरितल हतमी शाखनि बाबति 2020 खां 2024 ताईं जे लिस्टनि में शामिल शाखनि जे बारे में भी के इख़्तिलाफ़ मामला हूंदा त गॾियल सलाह मसलत सां हल कया वेंदा। उन ॾिस में मोहम्मद खान अबड़े जी चेयरमैनी हेठि 5 रुकनी कमेटी ठाही, जंहिंमें आज़ाद अनवर कांधड़ो, शबीर सियाल, रमज़ान मेमण ऐं ज़ाहिद राजपर शामिल हूंदा।
जेके जिते भी ज़रूरत पई त गॾिजी शाखनि जा मसइला हल कंदा। जिते मोहम्मद ख़ान अबड़ो कंहिं अहम मसरूफ़त सबबि न पहुची सघंदो त हू उते पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कयो वेंदो। कमल जो हिकिड़ो गज़ल जो सुठो यादि अची वियो न त निंड जे ॾार ॾार मां थो सॾे को हसीन ख़्वाब प्यार मां थो सॾे। सो अॼु जेको ही प्यार जो मुहबत जो जेको सॾु हुयो ऐं साईं मोहम्मद ख़ान अबड़े साहिब जे राशगाह ते ऐं उन जे अॻुवाणीअ में जेको सॾु हुयो जेको सिंधी अदबी संगत गुज़िरियल 6 ॾहाकनि खां घटि में घटि 6 ॾहाकनि खां पंहिंजे ॿिनि हिसनि में चइजे, ॿिनि सथनि में चइजे ऐं ॿिनि तरीक़ेकार में उन्हनि पंहिंजो पंहिंजो कमु कयो पिए। अॼु उन में तमामु अॻु भराई थी आहे त उहा गॾिजण जे लाइ न सिर्फ़ु आमदा थी आहे पर आउं सम्झां थो त हिकु थी चुकी आहे। ऐं आउं सिंध खे मुबारकबाद ॾियां थो त वॾे तमामु घणे बहस मुबाहिसे गुफ़्तगू दलीलनि हिकु शइ ते ॻाल्हाइण टेका टिप्पणी ऐं चकासुनि खां पोइ इन नतीजे ते पहुताऊं त 2017 में जॾहिं मूं डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल साहब खां 11 वोटनि ते खटियो हो ऐं उन जे महीने या ॾेढ खां पोइ डॉक्टर साहब वारनि सैदाबाद में इजलास कोठाए ऐं सिंधी संगत जो ॿियो धड़ो या ॿियो हिसो ठाहियो हो। अॼु उन जो आउं सम्झां थो अमली तौर ते ख़ात्मो थी चुको आहे ऐं उहो ख़ात्मो थियणु वञे पियो ऐं मूंखे पक आहे जीअं सुभाणे सिॼ उभरंदो ईअं पक आहे त जेको अॼु मोहम्मद ख़ान साहिब जे अॻुवाणीअ में ऐं उनखे जस हुजे त हुन अहिड़ो कमु कयो आहे जेको कंहिं बि माण्हू खां थी न सघे हा। ऐं केतिरनि माण्हुनि सिंध जे असांजे घणघुरनि सोचींदड़नि सियासी क़ौमी सोच रखंदड़नि अॻुवाणनि उन्हनि कोशिशूं कयूं पर उन ते अदीबनि उनखे गॾु करण जी कोशिशि कई पर उहो मुमकिन न थी सघियो। अॼु ख़ुशि असलोबीअ सां अॼु हस मुख ऐं खिलंदे खिलंदे असां किन शयुनि ते ऐं ॻाल्हियुनि ते किन छा सभिनी टोटल ॻाल्हियुनि ते मुतफ़िक़ थी विया आहियूं ऐं सिंधी अदबी संगत सिंध खे मुबारक ॾियां थो उहा हिकु थी वई आहे ऐं उन जो बाक़ाइदा ऐलान सिंध काउंसिल में कयो वेंदो। मामलनि जी नोयत शदीद इख़्तिलाफ़ हूंदी उते ताजोयो मुश्ताक फुल संदन मदद कंदा। हिन मरहले मुकमल थियण खां पोइ सिंध संगत काउंसिल जो गॾियल इजलास कोठायो वेंदो ऐं हिकु सिंध हिकु अदबी संगत जे नारे खे साभिया जो रूप ॾिनो वेंदो। साॻे वक़्तु उनखे सिंध संगत काउंसिल जे गॾियल इजलास खे बाक़ी फ़ैसिलनि जो पिणु अख़्तियार ऐं हक़ हूंदो। हिते उहो बि वाज़े कजे थो त ही मुफ़ाहमती ऐं मुशावरती मरहलो हल थियण ताईं संगत जे ॿिन्ही धुरियुनि जूं ॿई बाडियूं पंहिंजो पंहिंजो कमु कंदियूं रहंदियूं ऐं सिंध संगत काउंसिल जे इजलास खे सिंध संगत खे हिकु करण जो आख़िरी ऐं हितमी हिकु फ़ैसिलो हूंदो। तमामु हिकिड़ो अॼु त मुंहिंजे लाइ त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे छाकाणि त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त जॾहिं खां सिंधी अदबी संगत टुटी हुई उहा हिकु थिए ऐं अॼु आउं सम्झां थो त तमामु ख़ुशगवार माहौल में फ़ैसिला थिया ऐं हिकिड़ी 5 रुकनी कॉमेडी ठही जेका इख़्तिलाफ़ी जेके जाड़ियूं शाखूं आहिनि उन्हनि खे बि हल कंदी ऐं उन्हनि जे मामलनि खे हल कंदी मोहम्मद ख़ान अबड़े जी जेका तो चेयरमैनशिप में ऐं साॻे वक़्तु 2021 में जेका लिस्ट हुई चूंड लिस्ट हुई उन तहत जेको आहे सो उन्हनि शाखुनि जो खे हिन सॼे सीनियारे में शामिलु कयो वेंदो ऐं उन बुनियाद ते जाड़ियुनि शाखुनि जा मसइला हल करण खां पोइ सिंध काउंसिल जो गॾियल इजलास थींदो। तेसि ताईं तइ कयो त सिंधी अदबी संगत जे ॿिन्ही धुरियुनि जा जेके बाडियूं आहिनि उहे पंहिंजो पंहिंजो कमु जारी रखंदियूं ऐं साॻे वक़्तु को बि उहिदेदार को बि मेंबर को इख़्तिलाफ़ी बयानु जारी न कंदो ऐं असां सम्झूं था त उहो सिंध काउंसिल जो जेको मुतहिदा गॾियल इजलास हूंदो उहो वॾो तारीख़ी इजलास हूंदो ऐं उन इजलास में ईंदड़ जेको लाइअमल जोड़ियो वेंदो त ईंदड़ चूंड कॾहिं थिए या को बि अहिड़े क़िस्म जो अहम फ़ैसिलो थिए थो मरकज़ी बाडियुनि जो छा थो थिए त उन समूरे मामले ते ईंदड़ गॾियल इजलास जेको आहे मामलनि खे हल कंदो। मां ॾाढो ख़ुशि आहियां सचपच त छाकाणि त सिंधी अदबी संगत असांजी माउ आहे ऐं उन में इख़्तिलाफ़ ऐं उनखे धार ॾिसंदे असां तकलीफ़ वारे मरहले में अॼु सॼी सिंध जूं नज़रूं हिन पासे ॾे हुयूं ऐं मां सॼी सिंध खे मुबारक ॾियां थो त सिंधी अदबी संगत हिकु थियण लाइ वञे रही आहे। वधीक अपडेट लाइ ॾिसंदा ॿुधंदा रहो संस्था टीवी।